सिंध के मुख़्तलिफ़ सरकारी खातन के ट्रेड यूनियन तरफा ठायल ग्रैंड अलायंस पारां सजी सिंध जियां हैदराबाद में भी एहतजाजी रैली कढी वई। शहबाज बिल्डिंग का निकतल रैली शहर के मुख़्तलिफ़ रोडन रस्तन का थींदी हैदराबाद प्रेस क्लब पहुंची। मुख़्तलिफ़ खातन के 29 तंजीमुन के अगवानन सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त 2008 का वठी पीपुल्स पार्टी सरकार की हुकूमत है। समूरन सूबन जा मुलाजिम महफूज बणिजी चुका हैं। उन्हनि जूं पघारूं, टाइम स्केल, फोती कोटा तोड़े सन कोटा जा मामला बेहतर आहिनि, पर सिंध हुकूमत अञा ताईं सिंध के सरकारी मुलाजिमनि खे कॉन्ट्रैक्ट ऐं डेली वेजिस ते भर्ती करण में पूरी आहे। हाणे त माण्हू ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी विया आहिनि। मुलाज़िमनि जी हालत उन्हनि खां सभिनी खां वधीक ख़राबु आहे, छो त हिकिड़े लॻे ॿधे पघार जे पोयां आहिनि ऐं उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल लाइ 29 जमाअतुनि जो इतिहाद ठहियो आहे जेको अॼु एहतजाज करे थो। पहला मुतालबा तो ये 25% तनख्वाहें बढ़ाई जाए जो कि बाकी सूबों में बढ़ाई जा रही हैं। दूसरा मुतालबा ये है कि जो इदारों के अंदर ग्रुप इंश्योरेंस है वो रिटायरमेंट की फ़ौरन बाद दी जाए। जो ये मुतालबो है त एट द रिटायरमेंट जे वक्त ते उन्हनि खे सभु इहे मिलनि ऐं उन खां पोइ सॼे खातनि जे अंदरि ख़ासि करे तालीम खाते जे अंदरि जेका ही उन्हनि पॉलिसी मुतारिफ़ कराई आहे कॉन्ट्रैक्ट जी या चार्ज वर्क जी, डेली वेजिस जी, त ऐं सिविल सर्विसिस सॼो सेक्टर जेको आहे उहो हू तबाह करणु चाहिनि था। असां जो मुतालबो आहे त कॉन्ट्रैक्ट पॉलिसी ख़तमु कई वञे। रमज़ान में हर डिवीज़न हेडक्वार्टर में एहतजाज कंदासीं। फाइनल जेको आहे असां जेको धरणो ॾींदासीं 25 मई ते कराची वज़ीर आला हाउस जो घेराव कंदासीं। असांजा मुतालबा मंज़ूर न थिया त इंशाअल्लाह ओस तोणी असां कराची जाम करे वेंदा। सरकारी मुलाजिमनि जे 29 तंजीमुन ऐलान कियो आहे त मुतालबा न मञिया विया त 25 मई ते कराची में CM हाउस जो घेराव कयो वेंदो। कैमरामैन शाहिद रिंद सां गॾु ज़फ़र हकड़ो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।